दोस्तो, मां अॼु तव्हांजा मुखातिब आहियां ऐं ख़सूसनि ख़ासि तौर उन्हनि नौजवाननि सां जेके पढ़णु चाहिनि था, अदब खे पढ़णु चाहिनि था, पंहिंजी ॿोलीअ खे सम्झणु चाहिनि था, पंहिंजी तारीख़ खे सम्झणु चाहिनि था, पंहिंजे वतन खे सम्झणु चाहिनि था ऐं पंहिंजनि माण्हुनि सां प्यारु कनि था। मां ख़ासि तौर उन्हनि सां मुखातिब आहियां। मूं वटि अॼु किताबु आहे, जंहिं किताब ते ॻाल्हाईंदुसि छो त उन किताब जी बुनियाद सां असां नौजवाननि सां राब्तो कंदासीं। किताब जो नालो आहे तिर जी गुथी सिंध। ही किताब मोहसिन जो लिखियो आहे, नौजवान मोहसिन जो लेखक आहे हिकिड़ो ऐं सुठो मुक़ररु आहे। पाण जेको सो सुठो शऊर रखे थो, सियासी अदबी ऐं समाजी शऊर रखे थो। हिन जो ही किताब चइनि भाङनि ते आहे मुश्तमिल। हिन किताब जी अर्पना साईं मोहम्मद इब्राहिम जोए साहिब जे नाम कई आहे। मोहसिन जोए साहिब हिन जो पंहिंजो वॾो बुज़ुर्ग नानो आहे ऐं हिन जे ख़ानदान जो आहे मोहसिन जोयो। संदसि ही किताब चइनि भाङनि ते आहे जंहिं मां ज़िक्र कयो। पहिरियों बुक जेको आहे उहो आहे फ़िक्री मज़मून, ॿियो आहे सिंधी ॿोली जो भाङो ऐं टियों आहे कालम जेके मज़मून हिन लिखिया आहिनि ऐं चोथों जेको भाङो आहे सो शख़्सियतुनि ते मुश्तमिल आहे। हिन फ़िक्री मज़मूननि जे भाङे में 10 मज़मून आहिनि, जीअं नेशनलिज़म जे वस्फ़, ओसर ऐं अहमियत, हक़ीक़ी नेशनलिज़म, सिंध खे कहिड़ो नेशनलिज़म घुरिजे, क़ौम दोस्ती ऐं वतन दोस्ती, हिकु जाइज़ो सेक्युलरिज़म छा आहे, वग़ैरह वग़ैरह। सिंधी ॿोलीअ वारे भाङे में जेको सो सिंधी ॿोली जी सियासी केस में जोए साहिब जी जिदोजहद, सिंधी ॿोली मुंहिंजे दड़े खां अंग्रेज़ दौर ताईं, सिंधी ॿोली जो बुनियादु वग़ैरह ऐं छा सिंधी ॿोलीअ खे रुॻो टेक्नोलॉजी बचाईंदी, अहिड़े क़िस्म जा बहितरीन ऐं हिकिड़ा तुज़ ऐं भला ऐं जेके असांखे सम्झंदड़ अॼु जी ज़रूरत मुताबिक़ मज़मून हिन किताब में शामिल आहिनि। कालमनि वारे भाङे में जेको हिन लिखियो आहे, बनी नट जी मुख़्तसर तारीख़, सिंधी बहिराड़ी जे स्कूलनि जी टारगेट किलिंग वग़ैरह, या जेके सिंध जो क़ौमी सवाल वग़ैरह जहिड़ा बहितरीन कालम लिखियल आहिनि। शख़्सियतूं जिन में इन प्रोफाइल लिखिया आहिनि, शाह लतीफ़ ऐं क़ौमी एकता, अलामा आया काज़ी, साईं मोहम्मद इब्राहिम जोयो, अब्दुल वाहिद आरी सर ऐं बशीर ख़ान कुरैशी वग़ैरह वग़ैरह। अहिड़ियूं अज़ीम शख़्सियतूं आहिनि जिन ते हिन पंहिंजो कलम खयो आहे, पंहिंजो जेको सो हिकिड़ो कालम लिखिया आहिनि। ही 4 भाङनि ते मुश्तमिल किताब। मां संदसि हिन किताब मां हिकिड़ो नंढिड़ो टुकड़ो 4-5 लाइनुनि ते पहिरां हिकिड़ी पढ़ंदुसि। तव्हां उन मां अंदाज़ो करे सघो था त हिन किताब जे मवाद जी केॾी अहमियत आहे। लिखे थो त वतन दोस्ती ऐं क़ौम दोस्ती विच में फ़र्क़ जे बारे में इहो चवणु आहे त हुबुल वतनी जो जज़्बो क़ौम खे हिकु बुनियादी सक़ाफ़ती शिकिल ॾींदो आहे। इहो जज़्बो पंहिंजी ॿोलीअ, पंहिंजी तारीख़, पंहिंजी सभ्यता, पंहिंजनि सूरमियुनि खे सांढींदो ईंदो आहे ऐं क़ौम दोस्ती इन ई सक़ाफ़ती जज़्बे खे सियासी दावा जी सूरत ॾींदी आहे। तोड़े जो नेशनलिज़म हिकु सियासी फ़िक्र आहे ऐं वतन दोस्तीअ जो जज़्बो आहे। ॾिसो हाणे हिन में केॾो जेको सो बहितरीन हिकिड़ी फ़िक्री अंगेज़ ॻाल्हियूं आहिनि ऐं ख़सूसनि मां सम्झां थो त जेके नौजवान अदब जी दुनिया जा माण्हू आहिनि, तारीख़ जी दुनिया जा ॿार आहिनि ऐं जेके क़ौमी शौर खे, पंहिंजी क़ौम खे, पंहिंजी तारीख़ खे सम्झणु चाहिनि था, पंहिंजे पाण खे सुञाणणु चाहिनि था, त उहो ही किताब ज़रूरु पढ़नि। ही किताब जेको आहे सो छपियो आहे कंवल पब्लिकेशन हैदराबाद जे तरफ़ां ऐं ॾाढो सुठो हिन जो महालिफ़ पाण मोहसिन जोए लिखियो आहे ऐं ॾाढो सुठो किताबु आहे। मां नौजवाननि खे गुज़ारिश कंदुसि त हीअ किताब ज़रूरु पढ़नि। महिरबानी।